खड़े है अदाए असांजे प्यारे दोस्त एडवोकेट मुजीब रहमान शर साहब जी सालगिरह आहे। मुजीब शर साहब जी फरमाइश हुई ज़िद हुयो त हू पंहिंजी जेका सालगिरह आहे उहा मुंहिंजी ओताक ते हाणे गुलशन इकबाल वारे घर ते सेलिब्रेट करे ऐं ही संगत जेका ऑलरेडी मूं वटि कंहिं ॿिए कम सां यानी जेको असां केन शाह जी ॻाल्हि कईसीं मशहूरी बिरादरी ऐं जेको आहे सैयद बिरादरी विच में छिकताण खे घटाइण लाइ ही संगत टीम मुश्ताक सरकी जी कराची वारी मौजूदु आहे ऐं उन टीम जी मौजूदगी जो फ़ाइदो वठंदे अॼु असां प्यारे मुजीब रहमान शर एडवोकेट जी सालगिरह ऐं ही दोस्त आहे असांजो मारवी ॻोठ जो ज़ुबैर हबीब कलवड़ हिन जी बि बर्थडे आहे। हिन जो गॾियल केक जेको आहे कटूं पिया त सॼी संगत खे दोस्तों अदा मां तोखे ध्यान अदा उथी पियो है ताड़ी वजायो हैप्पी बर्थडे अदा कैंडल लगाई अदा मारे लाइव पे मैं फील हनी सर अदा तू नाखे न अच्छा हे बुतो चक्करा दोस्तों सालगिरह मुजीब जी आहे गुल माखे तो पारे अब पक्को बंद कर दो बस अदा हणे अदा मां मुजीब हणे सदा हणे अदा हेडे छोरी दे सबा अदा हणे हैप्पी बर्थडे अरे चाहो बात मुजीब के कई साल थी वी माशाल्लाह ने जी वी बर्थडे और जुबैर जी 31 जी 20 सालगिरह मुजीब रहमान शर एडवोकेट जी ऐं ज़ुबैर हबीब कलवड़ जी जेको आहे 31 सालगिरह अल्लाह साईं इन्हनि खे ख़ुशि रखे ख़ुशो खुरम रहनि पंहिंजे बचड़नि सां सुखिया सता पाजनि कॾहिं हिनखे का तकलीफ़ न अचे त अहिड़ियूं सालगिरहूं ही मल्हाईंदा रहनि। सॼी संगत खे मुबारक हुजे त हिन सुठे मौक़े ते गॾु आहियूं पाण में। मुजीब कुझु चवणु चाहे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुश्ताक सर की सिर्फ़ एक लीडर न बल्कि मुश्ताक सर की सिंध ऐं मोहब्बत सिंध आहे। मां ॿुधाइणु चाहियां पियो मां 2 ॾींहं पर पोस्ट रखी हिकिड़ी त अगरि कंहिंखे मुश्ताक सरकी साहिब खां सवाल करिणो आहे त उहो करे। कुझु सवाल डिफरेंट हुया पर उन्हनि मां हिकिड़ो सवाल मां वाज़े करण थो चाहियां त मुश्ताक सरकी साहिब ॿुधाए त उनजा असास छा आहिनि। सभिनी खां पहिरियों मां उन्हनि चापलूसनि खे इहो चवणु चाहियां थो त सभिनी खां पहिरियों पंहिंजे तक जे चूंडियल नुमाइंदे खां पुछो जंहिंजी चापलूसी था कयो। तव्हां सिर्फ़ु चापलूस न चापलूसनि जा चापलूस उन तव्हां पंहिंजे इलाइक़े जे हॉस्पिटल्स खे ॾिसो स्कूलनि खे ॾिसो। मुश्ताक सरकी सिर्फ़ु मोहब्बत सिंध आहे। असां कॾहिं बि न आहे चाहे मुश्ताक सरकी को लीडर आहे इहो तूं ज़िद छा कयो त जेको आहे हिकु तूं शर ॿियो मां सरकी जेको आहे छा ज़िद कई के हिते कटणो आहे इहो ॿुधा सर। इहो ज़िद इन जे करे जॾहिं तव्हां गिरफ़्तार थियो मुंहिंजी हिकिड़ी तव्हां सां मोहबत थी ऐं मुंहिंजो शायदि मां चवां न हिकिड़ो अॾो किरदारु हो तव्हांजी ज़मानत में त मां एज़ अ फैमिली टार्चर ऐं उन खां पोइ एज़ अ ज़ाती टार्चर बि हुयुसि कुझु टाइम ताईं अञा हाणे बि आहियां। त उन्हनि माण्हुनि अगरि मां को पोस्ट बि रखां पियो त उहे पिया चवनि सिर्फ़ु सेल्फी स्टिक आहियो तव्हां त मां उन्हनि खे साबित कराइणु चाहियां थो मां सेल्फी स्टिक न आहियां। मुश्ताक सरकी अॼु मूंसां गॾु आहे। मूं वटि ऐं मां ख़ासि तौर ते ठरी जे जेको आहे नौजवाननि सां मुखातिब आहियां त जेके SRP जा उम्मीदवार हुया इन नसीराणी साहब सां या ॿियनि दोस्तनि सां जेके आया घणा शहर हुया हुनमें कैंडिडेट था नौजवान घणा हुया जेके चवनि था मता आदा मुश्ताक सर जी असांखे कुझु चए जेको आहे पोस्टां हलियूं पाण चयो बाबा उहा हुन में फितरत ई न आहे उहो मोहबत सिंध आहे मोहबत सिंध रहंदो
मोबाइल पर त SRP जा जेके उम्मीदवार मूंसां मिलण आया या जिन सां मां काल जेको वञी इहो प्रेस क्लब ते उते वञी उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कई आहे, हिमायत कई आहे, इज़हार यकजहती कयो त 35 खां वधीक नौजवान जेके उम्मीदवार उहे शहर बिरादरी सां तालुक़ रखनि पिया त मूं उन्हनि खे घर घुराए इज़त ॾिनी चांहि पीआरी त मूं चयो मुंहिंजो कंहिं शहर सां का दुश्मनी न आहे, सभु मुंहिंजी अखियुनि ते आयो। उहो हिकिड़ी ग़लतफ़हमी हुई, जज़्बाती फ़ैसिला या एक्शन्स चइजनि, इहे तलख़ियूं थींदियूं आहिनि त बाद में हिन जा जेको आहे अज़ाला बि थींदा आहिनि त हीअ मोहबत आहे। हे शहर सरकी ॿाहिरि आहियूं असां, हीअ मुंहिंजो नंढड़ो भाउ आहे, असांखे सभिनी जे लाइ इज़त आहे त जेको बि शहर असांजो भाउ तकलीफ़ में हूंदो त कराची शहर में मुश्ताक सरकी शहरनि खां अॻु में हुन सां बीहंदो कुलो कुलनि में आहे। त हीअ असांजो दोस्त आहे, तव्हां कुझु चवणु चाहींदा? ज़ुबैर जी बि अॼु बर्थडे आहे। साईं तमामु वॾी महिरबानी मुश्ताक भाई, मां कराची में तक़रीबन 2005 खां रहां पियो ऐं भाऊ इहा ॻाल्हि कई त मूंखे कंहिंसां बि को मफ़ाद न आहे, माना मां अगरि चोर न आहियां, मां हे न आहियां, मूंखे ॾाढी ख़ुशी थी। ऐं असां कराची में ठाहिण लीडर अगरि तव्हां ईंदा न का त कुझु मफ़ाद परस्त ॿियो टियों अगरि भाऊ सां मां इन शइ खे गॾा त तमामु बहितरीनु हीरो आहे, तमामु बहितरीनु माण्हू आहे, तमामु हर दुख सुख साथी आहे ऐं असां वॾे अरसे खां मां गॾु आहियां भाऊ सां। त हीअ भाउ आहे शेर ॿुधाईंदो मुश्ताक सरकी साहब जे लाइ हिकिड़ो शेर आहे, पत्थर है मगर बर्फ के गालों की तरह, सरकी साहब अंधेरों में उजालों की तरह है, उलझा हुआ ऐसा कि खोल न पाए वक्त, सुलझा हुआ ऐसा कि मिसालों की तरह। साईं खे अर्ज़ु कंदासीं त साईं मेराज शर साहब जे लाइ हा असां जेको खैरपुर यूनिवर्सिटी जो शागिर्द असांजो अगवा थियल आहे मेराज शर साहब, त इन जे लाइ मुंहिंजी ॻाल्हि ॿोल बि थी आहे अख़्तियारनि सां, उन पुलिस ऑफिसरनि सां त फौरी तौर ते हिन शहर नौजवान खे मेराज खे वापसि करायो वञे ऐं पुलिस तहरुक वठे। उनजो को बि कसूर न आहे, नौजवान आहे, शागिर्द आहे, पीसफुल सिटीज़न आहे ऐं लॉ अबाइडिंग सिटीज़न आहे त ख़ुदा रा इनखे भुंग ख़ातिर खयो वियो आहे या कंहिं ॿिए मामले में खयो वियो आहे त उनखे फौरी तौर ते उनजे घर वापसि करायो वञे। जेकॾहिं कुझु ॾींहंनि में पुलिस तारुक नथी वठे त मूं अॻु ऐलान कयो त DIG ऑफिस सखर आॾो दमादम कंदासीं। इंशाल्लाह। लव यू ऑल।